नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे अली असद भुरगड़ी, कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। उमरकोट में गुज़िरियल 6 ॾींहं अॻु में प्लाट जी छिकताण तां हिकु बेगुनाह क़तल थियल भीरोमल माली, जंहिंजा नॉमिनेट कातिल चंदन माली ऐं संदसि पुटु पवन माली जेको आज़ाद घुमी रहिया आहिनि। भीरोमल माली जी फैमिली जो चवणु आहे त जंहिं कातिलनि असांखे यतीम कयो आहे अञा ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। गुज़िरियल हफ़्तो थी चुको आहे। इंतिज़ामिया ऐं सिंध पुलिस सां असांजी निमाणी अपील आहे त जेके हक़ीक़ी कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। अॼु 6 ॾींहं गुज़रण बावजूद भीरेमल जा कातिल अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। जेका नॉमिनेट कातिल आहिनि चंदन ऐं पवन, उहे आज़ादु घुमी रहिया आहिनि, उहे अञा ताईं फरार आहिनि। पुलिस अञा ताईं नाकाम आहे जेका नॉमिनेट कातिल खे गिरफ़्तार करण लाइ। असां अहिड़ा इदारनि खे अपील कयूं था त उन्हनि जे नंढड़नि बचड़नि ऐं मासूमनि खां इंसाफ़ कयो वञे ऐं जल्द सां जल्द कातिल खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। हुते ईअं वियो लश ॾिसी प्लाट ते ईअं वियो, असांजो को जहिड़ो को हूंदो ऐं मुंहिंजे बाबा जो को जहिड़ो बेगुनाह मुंहिंजे बाबा खे क़तलु करे छॾियो। अहिड़ो क़तलु कयो माना पूरे जिस्म ते को जाइ कोन छॾी जिते माना को ज़ख़्म ना हुजे। हर जाइ ते ज़ख़्म, हर जाइ पोइ बि असांखे क़तलु थियण खां पोइ बि असांखे लाश न ॾिनी वई। असां पुलिस जे थ्रू हुते मुंहिंजे बाबा जी असां लाश ॿाहिरि कढी आहे। मुंहिंजी अहिड़े इदारनि सां अपील आहे त असांखे जल्द सां जल्द इंसाफ़ ॾिरायो वञे।